जी बिल्कुल, मुल्क में पेट्रोल और डीजल की कीमतें बढ़ने के बाद सांगड़ की आवाम भी इस वक्त शदीद गम गुस्से में है। आइए आवाम से जानते हैं वो इस हवाले से क्या कहते हैं। ॾाढियूं हिन पेट्रोल खे बाहि ॾेई छॾी आहे ऐं असांजूं पघारूं जेके आहिनि पेट्रोल में पूरियूं आहिनि ऐं असां घर जा ॿचिड़ा असांजा बुख ते आहिनि। यार ही का हालत आहे, ही को शर्म अचणु खपे अहिड़नि हुकुमराननि खे। मुसीबत करे छॾी आहे गवर्नमेंट ऐं गरीब माण्हू किथां गुज़ारो करे यार। गरीब माण्हू छा कयूं हाणे, असां केॾां वञूं? 500 रुपया लीटर थियो, किथां मोटरसाइकिल घर बीहारे छॾियूं, पंधि अचूं भला मज़दूर माण्हू। जंग हिते त कोन्हे पाकिस्तान में, ईरान अमेरिका में, हिते असां वटि जंग लाइ छाजो लॻी वियो आहे? पेट्रोल डीज़ल जो लॻी वियो आहे। हींअर सगो इहे 500 रुपया लीटर करे रहियो आहे। हींअर 1500 अॻे 100 विझना कम थी वेंदो, मुताबिक़ कुझु घटि कयो वञे। इहो सरासर ज़ुल्म आहे। जंग त ईरान ऐं इसराइल जी आहे, असां कहिड़ो ॾोह कयो आहे? असां ज़ुल्म आहे इहो सरासर। जी ये थे सांगड़ के आवाम जो कह रही थी कि हुकूमत की जानिब से जो डीजल और पेट्रोल की कीमतें बढ़ गई हैं, जिससे न सिर्फ पेट्रोल और डीजल के मुश्किलात आएगा बल्कि जो महंगाई का तूफान है वो दिन ब दिन बढ़ती जा रही है। इन्होंने हुकूमत से मुतालबा किया है कि जो रेट बढ़ाए गए डीजल और पेट्रोल के उन्हें फिल-फोर वापस लिया जाए ताकि आवाम को रिलीफ मिल सके। कैमरामैन टीम के साथ सागर, दीन मोहम्मद बलोच, वॉच न्यूज, सांगड़, सिंध।